शिकारपुर में पाकिस्तान ठहण खां अॻु में हिते नाटक मंडलियुनि जो हिकिड़ो वॾो रवाजु हो। हिते स्टेज प्रोग्राम ॾाढा थींदा हुआ ऐं इहो शौक़ु सॼे शिकारपुर जे माण्हुनि में हूंदी हुई। माण्हू बाक़ाइदे रश करे हुते ईंदा हुआ। स्टेज ते कमु करण लाइ, ड्रामनि में कमु करण लाइ केतिरा जेके गुलूकार हूंदा, सिंगर हूंदा, उनजी हिमत अफ़ज़ाई थींदी, उनखे जेके दाद मिलंदो। अॻिते हली पाकिस्तान जा सुठा ॻाइणा बि थिया, सुठा अदाकार बि थिया। एॾा मशहूरु नाटक मंडलियूं जो इंडिया खां माण्हू ईंदा हुआ, हिते जी कमु कंदा। उहो फ़ख़ुरु सम्झंदा त असांखे हिते मौक़ो मिलियो आहे जो असां शिकारपुर में अची कमु कयो आहे। दीवान ठाकुरदास पंहिंजे शिकारपुर जे दोस्तनि सां गॾिजी करे धर्म उपकार ड्रामाटिक सोसाइटी जो बुनियादु रखियो, जेको 1895 ईस्वी में। इहो रवाजु इंडिया पाकिस्तान खां अॻु में घणो हुयो साईं। पोइ पाकिस्तान ठहण खां पोइ बि 5-7 सालनि ताईं हलो। मां पाण ई अफशान सिनेमा में ॾिठो। ॿियो वरी हेॾो NXC नंबर 1 हूंदो, जंहिंखे हाणे कुमनवारो स्कूल चवंदा आहिनि, उन में बि हर साल अहिड़ा प्रोग्राम थींदा हुया, पर उहे भरपूर प्रोग्राम हूंदा हुया साईं। उनखे हितां जा माण्हू एॾो त शौक़ु सां ॾिसंदा जंहिंजो को हिसाबु नाहे। शिकारपुर जा बाग तक़रीबन उन टाइम 11 बाग म्यूनिसिपल जी कस्टडी में, म्यूनिसिपल जी नज़रदारी में हुया। उहे घुमण वटा हूंदा। असांजे शिकारपुर जे चौगनि वॾा बाग ठहियल हूंदा, उहे हिंदुनि जा बाग हूंदा। हिंदू उन्हनि बागनि में प्रोग्राम कंदा, पंहिंजे मिटनि माइटनि दोस्त यारनि घुराए। ज़ाइफ़ुनि जा जुदा प्रोग्राम, मर्दनि जा जुदा प्रोग्राम, ॾींहं जा ॾींहं उन में एॾा मदहोश लॻा पिया हूंदा, ॾाढो मज़ो ईंदो हुयो। लोटे वारो भाउ सेठ लोटोमल, उन पंहिंजो ख़र्चु कयो। भाउ उहो जेको आहे 16 एकड़नि ते, उन में ढंढ बि रखी वई। उन में महात्मा गांधी उन टाइम बि अची ॿेड़ीअ में सफ़र कयो। उन टाइम अची पंहिंजी मोकलूं जेके हूंदियूं विंदर जूं, शहर घुमण लाइ अची हिते गुज़ारंदा हुआ। इहो माहौल हिकु धर्म उपकार ताईं महदूदु न रहियो। उन खां पोइ गोबिंद सिंह ड्रामाटिक सोसाइटीअ जो बुनियादु पियो ऐं उन खां पोइ वरी यंग ड्रामाटिक सोसाइटी आहे, अल हिलाल ड्रामाटिक सोसाइटी आहे ऐं उन खां पोइ वरी बाद में अलकमर आर्ट सर्किल वारनि जो किरदारु अदा थियल आहे। आर्ट जो या ख़ासि तौर ते नाटक जी जेका क्रिएशन थी ऐं नाटक जो जेको इम्पैक्ट थियो, उन शिकारपुर जे माण्हुनि जो टैलेंट वधायो। उन दौर जा माण्हू जेके हुआ, ख़ासि तौर ते मां हिंदू जी ॻाल्हि थो कयां वरी बि साईं, इहे माण्हू ॾियण वठण जा एॾा शीर हुया साईं, जो ख़ैरातनि में इन्हनि प्रोग्रामनि खे मेंटेन करण लाइ, इन्हनि खे हलाइण लाइ, इनखे कंटिन्यू करण लाइ अलाए छा छा ॾेई छॾंदा हुआ। इहा ख़बर बि न पवंदी कि इहे कीअं था हलनि। ज़ाहिर आहे कुझु माण्हू उन्हनि खां अजूरो त वठंदा हूंदा न साईं, कंहिंजो इहो प्रोफेशन थी वियो, अजूरो त वठंदा हूंदा। केरु ॾींदो इहा ख़बर बि न पवंदी। टिकेटां तमामु मुनासिबु हूंदियूं, जेकॾहिं टिकेटां घणो न हूंदियूं पर टिकेट हूंदी बि तमामु मुनासिबु हूंदी। शिकारपुर जे माहौल ते हूअं ईअं अमुन बि छायल हुयो ऐं राग जे हवाले सां बि हू ज़बरदस्तु हुया। जहिड़े नमूने सां हू खाधे जा शौक़ीन हुया या उन खां अलावा किताबनि जा शौक़ीन हुया। हिते शिकारपुर में इदारनि खे वजूदु ॾियण जे लाइ उन्हनि पंहिंजो किरदारु अदा कयो। अहिड़े नमूने सां हू इन अमल में बि पोइते न रहिया। हिंदुनि जेतिरी तरक़ी कई ऐं ॿाहिरि पंहिंजा बिज़नेस करे अची शहर में ख़र्चु करे अहिड़ियूं बिल्डिंगूं ठारायूं, अहिड़ा सुठा कम कराया। राय बहादुर उदयदास हॉस्पिटल ठाराई इन का इंसानी भलाई लाइ। C&S कॉलेज आहे, चेराराम शीतलदास। असांजे सिंध में इहो पहिरियों कॉलेज आहे जेको हैदराबाद ऐं इंटीरियर खे कवर कंदो हो। उनखां पोइ कराची हूंदो। बॉम्बे यूनिवर्सिटी सां असांजो ई कॉलेज इलाक़ हूंदो। बॉम्बे यूनिवर्सिटी असांखो इम्तिहान वठंदी, त उन्हनि कॉलेजनि में बि इहे शयूं ॾेखारियूं वेंदियूं हुयूं त भई असांखे पाण में प्यार मोहबत रखणु खपे। हिकु फ़र्दु, हिकु इदारो थो नज़र अचे ऐं उन इदारे जेके वरी कमु कया आहिनि, उन्हनि कमनि ते बि कमु करण जी वॾी ज़रूरत आहे। शिकारपुर जे माहौल खे बहितर बणाइणो, उन्हनि समूरनि तंग नज़रियनि खां शिकारपुर जे ख़ासि तौर ते नौजवान खे या नई नस्ल खे बचाइणो हुयो, जेके असांजे मुआशिरे जे लाइ हानिकार हुजे। C&S कॉलेज मां हर ॻोठ में, हमायूं में, चक में, भिरकण में, अब्दूअ में, खाईअ में, रुस्तम में, भोजराज नागराणी, अयाद वारा
या असांजो खियलदास फानी इहे वञी एकता जा सबक़ ॾियण जे लाइ ड्रामा कंदा हुआ। ॾाढो प्रेम हूंदो असांजो पाण में नी, हिंदू मुस्लमान तमामु प्यार सां हलंदा ॿाहिरि, त उते इहा ज़रूरत महसूसु ई न कंदा हुआ त हे केरु न केरु न आहिनि। भले जेकॾहिं हिंदू को पार्ट ॾींदा त हिंदू को पार्ट कंदो सुठे नमूने, असांखे जेकॾहिं मुस्लमान जो पार्ट मिलंदो त मुस्लमान को कंदा हुआसीं पार्ट सुठे। ॻाइणो वॼाइणो अदाकारी करणो किन मुस्लमान ख़ानदाननि में एब सम्झो वेंदो हो, पर वॾनि वॾनि ख़ानदाननि जा फ़र्द जेके आहिनि नौजवान निकिरी आया जिन अची स्टेज ते हैरत में विझी छॾियो। एॾो को प्यारु ॿाहिरि हुयो न, उन असांजी ज़िंदगी संवारे छॾियो सभु। ही सेकेंड वर्ल्ड वार थी, उन खां पोइ जेको हिंदू मुस्लिम फ़साद थिया, ॿी क़ौमी नज़रियनि जा असर उहे तव्हांजे शहरनि ते पिया छा? कॾहिं बि न पिया। ऐं हिंदू मुस्लमान पाण में अॼु बि भाउर थी रहनि था। ऐं अव्हांखे पंहिंजा वॾा ॿुधाईंदा हूंदा त शिकारपुर जे हिंदुनि खे असांजा मुस्लमान रोईंदा स्टेशननि ते छॾे आया। प्री पार्टीशन में हिते ॾुकर आयो त इहा हिंदू कम्यूनिटी हुई जंहिं ट्रकियुनि जूं ट्रकियूं अटो घुराए ऐं लखीदर ते आनक में किलो यानी उहे वठनि पिया चई आने सप्लाई ॾियनि पिया आनकीअ ताकी ग़रीब गुरबो हर को खाए। हू हर जुमे ते या ख़ासि तौर ते आचर ते हू शिकारपुर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते वञी करे नाटक बर्पा कंदा हुया। नाटक बर्पा करण मां मुराद इहा हुई त उन इलाइक़े में जिते जिते असां नाटक करे रहिया आहियूं उते उते अहिड़े क़िस्म जो मैसेज वञी पहुचे जितां नौजवान नस्ल बि सुधरी वञे ऐं जेका ईंदड़ नस्ल आहे उनखे बि को पैगाम मिले। माण्हुनि खे नसीहत कीअं ॾिजे भाईचारे जी, अमुन जी, रवादारी जी, उन जे करे हिते शिकारपुर में तमामु घणी हद ताईं वधि में वधि बल्कि मां ईअं चवां त शिकारपुर नाटक मंडली जो मर्कज़ हुयो। जॾहिं मां 12 सालनि जो हुउमि त नाटक त थींदा, असांजो बि इंट्रस्ट हुन में थियो। पोइ स्टेज ते असां कंदा हुआसीं। शुरूआति तो गीता संगत खां थी ऐं ॿाहिरि बि वेंदा हुआसीं। माण्हुनि खे जीअं पतो पियो त नाटक कनि था, धर्मी अख़लाक़ी समाजी चेंज आणण जे वास्ते कंदा हुआसीं। पोइ सखर थियो, मदैजीअ वेंदा हुआसीं, समांद आश्रम में करे आयासीं, खोजदार में करे आयासीं, कलात में करे आयासीं। शिकारपुर जो सम्झो माण्हुनि खे हिकिड़ो क्रेज़ थी पियो पोइ उन्हनि जे ड्रामनि जी, छो जो हुन में हिकिड़ो सुठो या त तारीख़ी जेके किरदार हुआ उन्हनि ते ड्रामा लिखंदा रहिया या वरी को पैगाम हूंदो हुन में ऐं माण्हू ॾिसंदा हुआ। पोइ हर महीने जी तक़रीबन हर महीने जी पहिरीं जेका संडे हूंदी उन में इहे हलंदा हुआ। पोइ उन खां पोइ हीअ ॿी बि ठही, टी बि ठही ऐं माण्हू ॾाढा इंट्रस्ट वठंदा। पोइ हिते अची ईअं थियो जो हिते शिकारपुर जे चपे चपे ते ड्रामेटिक सोसाइटीज़ ठही वियूं जेके इवन कॾहिं कॾहिं त उहो वरी स्ट्रीट थिएटर बि कंदा हुआ। ॾाढा मक़बूल हुया, हिते ॾाढा सुठा आर्टिस्ट हुया। ॿियो स्कूल में ॿुधायांव त मेन बिल्डिंग में जेके प्रोग्राम थींदा उन में स्पीचिस बि हूंदियूं, उन जा मुक़ाबला बि थींदा, इहे ड्रामा बि थींदा, नाटक बि थींदा। ॾाढो मज़ो ईंदो, ॾाढो हिकिड़ो गॾिजाणी, हिकिड़ो ॼणो ईद अची वेंदी हुई। 10-15 ॾींहं असां एॾा ख़ुशि हूंदा हुआसीं, एॾा ख़ुशि हूंदा हुआसीं जो तव्हां सोचे नथा सघो। साईं शिकारपुर में नाटक तमामु क़दीम आहे। हाणे हिकिड़ो असां वटि जदीद जेको नाटक आहे जंहिंजी शुरूआति 1895 खां धर्मोपकार एमेच्योर ड्रामेटिक सोसाइटीअ सां थिए थी, जंहिंजो सभापति या फाउंडर हुयो दीवान ठाकुरदास नागराणी जज। इन खां अॻु में सांग जेके थींदा हुआ या असांजे मंदरनि में बि जेके ड्रामा थींदा हुआ त असांखे हिस्टोरिकल जेका पिक्चर नज़र अचे थी त उन में असांखे उहे नज़र अचनि था। पहिरियों उते होलीअ जे दौरान सांग थींदा हुया। सांगनि जी माना बिना कंहिं पोशाक जे, बिना कंहिं मेकअप जे अची करे माण्हू बीहंदा, थोरो डायलॉग थोरी ॻाल्हाईंदा हुया, बाक़ी स्टोरी बि न हूंदी, बसि जनरल हूंदी ॻाल्हि। उते असांजे गीता संगत में जेके उन खां आहिस्ते आहिस्ते जेके सांगनि मां फिरी बुनियादु पियो नाटकनि जो। हिंदू इन करे इन्वॉल्व हूंदा जो पंहिंजे गीता जा या ॿिया जेके उन जे मुताबिक़ जेके ड्रामा पेश कंदा त उन्हनि में बि हिकिड़ो सबक़ु हूंदो हुओ। उहो जस्ट मज़हब जो प्रचारक न हूंदा हुया। उन में बि तव्हां ॾिसो ख़ासि करे मंदरनि में मज़हब जी प्रचारक घटि हूंदी आहे। माण्हुनि खे मॉरली चवंदा त पाण खे बहितर कयो, त उन ड्रामनि में बि माण्हुनि जो मोरल सुठो करण लाइ
उन्हनि जी लाइफ स्टाइल चेंज करण लाइ उहो नसीहत आमोज़ ड्रामो हूंदा हुआ। थिएटर में मां जेको वेंदो हुउमि त उहे असांजे मज़हब हिंदुइज़म सां तालुक़ु रखंदा, जंहिंमें रामलीला हुई। असांजे श्री रामचंद्र जेको बि असांखे प्रचार कयो उहो सिर्फ़ु हुयो मर्यादा जो, त वॾे नंढे जी इज़त, भले उहो बादशाह हुजे पर वॾे नंढे जी इज़त रखणी आहे। अहिड़े तरीक़े सां असांजे कृष्ण भॻवान जो थींदो हुयो भई उन में हुयो त अधर्म, जॾहिं माण्हू मज़हब तां फिरनि पिया, ग़लति कम कनि पिया, त उहो अवतार आयो जंहिं हुनखे सही राह ॾिनी। वरी 1900 ताईं जॾहिं अंग्रेज़नि जे दौर खां निकितासीं त पोइ हिकिड़ो उनजो हिकिड़ो सहर हुयो मोनार्की जो, बाबा इहे असां ते हुकूमत कंदा रहिया। त पोइ उहो उन दौर जॾहिं इहे ड्रामा पेश कंदा हुआ, लोक दास्तान, ओड़ी ड्रेसिंग हूंदी, उहो जेके किन माण्हुनि खे ॿुधो, उनजी शाइरी पढ़ी, उन्हनि खे जॾहिं ड्रामनि में ॾिठो त उन्हनि खे ॾाढो उन्हनि अपील कयो। मुस्लमान त घणा ई ईंदा वीचारा, उहे बि आराम सां ॾिसंदा, बा अदब वेठा हूंदा हुआ। अॼु बि जेके पुराणा मिलंदा आहिनि उहे अॼु बि चवंदा आहिनि उहो ज़मानो काॾे वियो, नौजवान खे त पतो न आहे। पाबंदी न हुई, मुस्लमान अचे केर बि अचे ईअं पाण में गॾु हलंदा हुआसीं, महसूसु न थींदो। उहे बि पाण इंतिज़ाम रखंदा ऐं ड्रामनि में बि उन्हनि खे असां हिसो पंहिंजो ॾींदा हुआसीं, तव्हां बि पार्ट अदा कयो, या बैकग्राउंड में उहे ॻाईंदा बि हुया। मंदरनि में बि नाटक थिया, मां उहो बि ॾिठो हिकिड़ो, उहो रिलीजियस टाइप जो हूंदो साईं, पर उन में बि अहिड़ो न जो माण्हू मुस्लमान उते खे मज़ो न अचे, न न मज़ो ईंदो ॾाढो। वॾी ॻाल्हि त मंदरनि वारे जेके मां नाटक ॾिठो उन में त वरी आयल माण्हुनि खे मानी बि खाराईंदा हुआ, जेके माण्हू वेंदा सभिनी खे उहो वेलो उते खाइणो पवंदो, ऐं मानी बि फस्ट क्लास, चांवर दाल ॿियो टियों, एॾो ताज़ो ताज़ो खाधो मिलंदो जो ड्रामो वरी खाधो बि मिले, पाणी बि मिले, त ॿियो छा घुरिजे। दौर आहे साईं। उन खां पोइ ॿियूं बि नाटक मंडलियूं वजूद में आयूं, पर जेको किरदारु धर्मकुमार में चयो ड्रामाटिक सोसाइटीअ जो आहे, मां सम्झां थो त वॾे में वॾो किरदारु आहे। ऐं पोइ बि धर्मकुमार में चयो ड्रामाटिक सोसाइटीअ वरी माहौल एॾो पैदा कयो जो कॉलेजनि में ड्रामा थियणु लॻा। CNDS कॉलेज जी फाउंडेशन साईं 32 में थी। आफ्ताब अहमद ख़ान प्रिंसिपल हो उन वक़्तु, उन मूंखे चयो त भाउ तूं ड्रामे में 100 वटि ॾे त तोखे स्कॉलरशिप ॾींदा। मां जंहिं महिल उन हा कई त मां ठीकु आहे ड्रामे में 100 वठंदुसि। बदवी साहिब चयो भाउ तोखे छोकिरीअ जो पार्ट खणणो पवंदो। ॿिए ॾाड़े ते मां वियुमि, ॿिए ॾाड़े ते मां थोरो यादि करे वियुमि, मां चयो मां ऑडिट ॾींदुसि। त ठीकु आहे, मां हुनखे चयो नौकिराणी पार्ट खणंदे। हल बाबा 5-10 मिंट में ईंदो नौकिराणी पार्ट करण, जांच सुठी, स्कॉलरशिप मिलंदी। जॾहिं मां नौकिराणी पार्ट कयो त मां पूरे ड्रामे में ॿियो नंबर आयो प्राइज़ खाई। असांखे ॾेखारणी सीन या कॉलेज जी छोकिरो छोकिरी पढ़नि पिया, त असां बाक़ाइदे ढकण खे वठी करे ॿाहिरीं जेका गेट आहे ऐं ॿाहिरियों जेका इहा वाल आहे ओड़ो इन जो हार्डबोर्ड जा ठाराए ऐं सेट कयासीं। माण्हू सम्झो त भेण वाक़ई हिते कॉलेज खां ॿाहिरि निकिता। मूंखे यादि आहे त हिकिड़ो कुराड़े काप को ॾेखारियो हुयो त लठ ते पोइ अचे, पोइ हिकिड़ी छोकिरी थी मिले, चए काका काॾे थो वञे, चए बसि वञा थो घर, चए हिन मथां नचु त सही, चए मां लठ ते थो घुमां, नच तोसां कीअं नची सघंदुमि, चए अॼु नचणो पवंदी। हुन माई हुन खां लठ खसी, उन खां पोइ म्यूज़िक थी हलणु शुरू थिए, जेको काको लठ ते बोले चुरी न पियो सघे, उन म्यूज़िक हुनखे एॾो क़ाइल कयो जो उहो नचणु थो शुरू करे। हुन में एॾी ताक़त आई जो उन छोकिरी खे झोली में बि पंहिंजे बि खयो, हथनि में बि खयो हुयो। हाणे इहे छा प्रोग्राम हूंदा, उन ते 5-5, 10-10 मिंट अहिड़नि प्रोग्राम ते वेठल माण्हू खिल में ॿुॾा पिया हूंदा, हिकिड़ा थक लही वेंदा, एॾो मज़ो अची वेंदो। उन वक़्तु इहा ॻाल्हि हुई त असांजो शौर एतिरो कोन हो जो का छोकिरी बि असां सां पार्ट प्ले करे, पर असां छोकिरे खे छोकिरी करे उनजो पार्ट ॾींदा हुआसीं। पर उहे बि ॾिसण वटि एॾो रोआए छॾींदा हुआ ख़ल्क खे। मां छोकिरीअ जो पार्ट अदा कयो, बाक़ाइदे जीअं ॻाइणी थींदी आहे तंबूरे ते, पंहिंजी साड़ी पाए करे तंबूरे ते, जो माण्हू सम्झंदा ई न हुआ त हे को छोकिरो आहे। नंढड़ा हुआसीं, 16 हुआसीं, 12-13 सालनि सां हुआसीं। मुंहिंजो शौक़ु वरी हर पार्ट में, हर ड्रामे में, हर नाटक में मूंखे ख़ासि करे पार्ट ई छोकिरीअ जो ॾींदा। नाटक अहिड़ा हुया जीअं त इश्क फसाद ऐं सफ़ेद खून
इहे एतिरा मशहूरु थिया जो हर घर माण्हू ॾिसण वेंदा हुया। राजा हरिश्चंद्र हुयो, छल धीअर न ॼमनि, ग़रीब जो भॻवानु, केतिरा ई अहिड़ा हुया, या पूरन भगत हुयो, ऐं तंहिंखां सवाइ ससी पुनू जो कयोसीं कॉलेज जे अंदरि तमामु हिकिड़ो बहितरीनु जेको अॼु बि उहे त माण्हू हलिया विया ऑफिसर, पोइ बि केतिरा साल यादि कंदा वाह जो ससी पुनू जो ड्रामो कयूं। लौंग फ़क़ीर उहो दायो हूंदो हो ऐं हुनजा पंहिंजो हिकिड़ो छहपर तमामु वॾा हूंदा ऐं मवाली माण्हू हूंदो, पोइ उहो यकतारे ते बि ॻाईंदो, चपीअ ते बि ॻाईंदो, उन सां तबले वारो साण हूंदो। उनजी किथे महफ़िल लॻंदी हुई त हू जॾहिं पलटो हणंदो त हू किरी पवंदो, बेहोश थी वेंदो, पोइ उतां जा माण्हू उनखे वठी वरी मटंदा आयो करे पाणी ढुक पीआरे वरी उहो शुरू थी वेंदो। उन वक़्त में असांजे ड्रामे जो हिकु दफ़ो जेको ॾिसी वियो उहो वरी ॿिया 2-3 माण्हू ॿिया पंहिंजा पैदा कंदो त बाबा तव्हां हाणे हिन ड्रामे ते हलिजो ॾिसिजो। डॉक्टर लीलाराम फेरवाणी बि असां वटि शिकारपुर में वॾो ड्रामा निगार हो जेको ड्रामो लिखंदो हो। उन हिकु राति उर्फ़ लीला चनेसर ड्रामो भेरूमल महरचंद आडवाणीअ जे चवण ते लिखियो ऐं उन में जेके हुन गीत विधा न उहे एॾा त ज़बरदस्त आहिनि जो जेकॾहिं उन्हनि गीतनि खे ॻाइजे कोर्स जे अंदाज़ में या अलॻि अलॻि त हिकिड़ो असां वटि गीत जो नओं फॉर्म थो क्रिएट थिए। बहरहाल असांजा ड्रामा उन वक़्त में जेको डायरेक्टर हूंदो हो अब्दुल वाहिद बुरड़ो हूंदो, फोड़ो हूंदो ॾाढो, दंद वीचारा कोन हूंदासीं, पटको सिंधी ॿधंदो पर तलफ़ुज़ हुन जो ठीकु हूंदो, ईअं कोई महसूसु न कंदो त हे कुराड़ो आहे। ग़रीब जो भॻवानु, छल धीअरूं न ॼमनि, ऐं बिलवा मंगल यानी भगत सूरदास, उनखां अलावा जेको आहे सो राजा हरिश्चंद्र, इहे असांजा नाटक तमामु मशहूरु आहिनि। उन्हनि में सभ खां अहम ऐं अवलीन जेको नालो आहे नी आगा ग़ुलाम नबी सूफ़ीअ जो आहे, जेको असांजो एजुकेशन ऑफिसर हुयो खैरपुर स्टेट में ऐं वॾो हकीम हो, वॾो शाइर हो। उन जे लाइ इहो मशहूरु आहे त उन मैट्रिक जे इम्तिहान में पेपरनि जा जवाब नसुर जे बजाए नज़्म में ॾिना ऐं फिलबदी गोई जंहिंखे चइबो आहे उते जो उते शेर चवणु, इहो आगा सूफ़ीअ जो ख़ासो हो। सूफ़ी ग़ुलाम नबीअ जा नाटक आहिनि, माना ख़ल्क़ थी वेंदी, दुनिया दुरंगी ऐं कॉलेज की ज़िंदगी, एॾा कामयाबु हुया उहे नाटक असां वटि जो उनजी बि हालत इहा आई त हर वक़्तु जेको आहे सो उन थिएटर फुल वेंदो हुयो। कंहिं महिल पाण विच में अची करे शेर ॿेर बि ॿुधाईंदो हो, स्टेज ते बि नाटक हलंदो, नाटक जो जेको वक़्फ़ो थींदो उन में वरी शेर वग़ैरह ॿुधाईंदो हुयो। अहमद बख्श बदवी साहब फर्स्ट क्लास म्यूज़िशियन हूंदो हो ऐं ड्रामा जी म्यूज़िक ॾींदो हो उन ज़माने में। साईं शाह मोहम्मद मंगी साहब हूंदो हो, जंहिं नाज़ा स्कूल खैरपुर जे स्टेज ते बि ड्रामा कया। ओड़ी महिल तव्हां ॾिसी वाइड़ा थींदो, मुड़ुस वॾी उमिरि जा, ॾींहं जो धंधो बि कंदा, गजरूं विकिणंदा, जैतून बि विकिणंदा, हर का ॻाल्हि कंदा हुया। शाम जो अची करे असांजे शौक़िया असांजे उन में ईंदा हुआ पंहिंजो ड्रामे में। निसार हकड़ो साहब हो जेको मेकअप मैन बि हो, हिदायतकार बि हो, ऐं साईं मौला बख्श महर साहब, साईं नूर नबी मीर। भगत सूरदास में जंहिं महिल आख़िर में अंधो थी पियो आहे त उन वक़्तु उन भगत सूरदास जो पार्ट बाक़ी हुयो। कलाक खनि 1.5 कलाक में उहे अखियूं जेके आहिनि मां मथे करे छॾियूं ऐं माण्हुनि सम्झो त शायदि अखियूं ई कोन हिनखे, उहो बि ॾिसण वारो मास्टर पीस हुयो। त इतवार कयो त हुन नाटक जो, उन ड्रामे जो, उन प्रोग्राम जो एॾो असां ते असरु हूंदो जो असां जेके 2-4 दोस्त हूंदा हुआसीं पंहिंजे घर ताईं ॿी कंहिं बि ॻाल्हि ते न ॻाल्हाईंदासीं, या उनजे टोटकनि ते ॻाल्हाईंदासीं या उनजे बहितर मैसेजिस ते ॻाल्हाईंदासीं, सम्झाइण सिख्या ते ॻाल्हाईंदासीं। उहो ड्रामो कयो मां, उन में रोत जो पार्ट कयो, उन महिल 12-13 सालनि जो हुयुसि। सच पुछो त 10 बजे असां राति जो शुरू कयो, सुबुह जा 7 थी विया। कंहिंखे हज़ारनि माण्हुनि में कंहिंखे इहा ज़रूरत न पई थिए त असां हीउ ड्रामो छॾे हलिया वञूं, सॼी राति गुज़री वई। उन मां पोपटराम जे नाले खां नथो ॾेई सघां त पोपटराम हिकिड़ो अहिड़ो शख़्स हुयो, ॾिसण तमामु सिंपल सादो, पर हुनखे मालिक जेका ॾिनी, जेको गिफ्टेड जेको अदाकारीअ जी ॾांहुं ॾिनो हुयो, उन में उहो ॾांहुं इहो हुयो त पंहिंजा जेके ॿोल ॿुधाईंदो हुयो, एॾा त हिकिड़ा यानी प्रेज़वर्दी आहिनि उहे। हाणे जहिड़े नमूने चवंदो हुयो
त बाबा जेकॾहिं पंहिंजो वकील जो यार थींदे जहिड़े जी पाड़ थींदी ऐं इन जी पुलिस जो यार थींदे सदाईं गिरफ़्तार थींदे, जुआगर जो यार थींदे त पैसे लाइ लाचार थींदे, पोपट जो यार थींदे त बाग़नि में बहार थींदे। नालो हुनजो पोपट हुयो, हिन करे आख़िर में ईअं चवंदो त पोपट जो यार थींदी, माण्हू वाह वाह कंदा वाह। पीरनि जोड़ियो मुश्ताक तख़लस हूंदो हुयुसि। मुश्ताक अवान साहब वॾो अदाकार हो। उस्ताद हादी बख़्श साहब असां ॾिठोसीं, घुञो हूंदो हो, वॾो अदाकार हो। ग़ुलाम हुसैन भुट्टो साहब असां पीरीअ में ॾिठोसीं, जेको मदन कंपनीअ जो अदाकार हो। ये किशनदास भाटिया छल धीअर न ॼमनि, उन में जेको हुन पार्ट अदा कयो, मायूं साधारण इहे रोईंदियूं हुयूं धीअरुनि जो दुखदायक ॻाल्हियूं ॿुधी करे, वरी उहो प्रैक्टिकल ॾिसी करे ड्रामे जी सूरत में, नाटक जी सूरत में अञा बि वधीक ॻोढ़ा ॻारींदियूं हुयूं। इहो आर्ट हो जंहिं ज़िंदगीअ खे संवारियो ऐं सींगारियो। असांजूं जेके ज़ाइफ़ूं तमामु शौक़ सां ॾिसंदियूं हुयूं, उनखे प्रोग्राम लाइव मिलंदो, खिलंदियूं हुयूं, मज़ो वठंदियूं हुयूं। घर में उहा विंदर ई कान्हे का। नाटक मंडलनि में हिकिड़ो त एंटरटेनमेंट हूंदी, मेन ॻाल्हि हूंदी एंटरटेनमेंट। उन वक़्तु ॿियूं एंटरटेनमेंट्स एतिरियूं हूंदियूं न हुयूं, ॿियो उन्हनि में मैसेजिस बि हूंदा, सम्झाणी बि हूंदी हुयूं। उन्हनि नाटक मंडलनि में जेतिरा मर्द ईंदा हुआ तेतिरो औरतूं ईंदियूं हुयूं। उनजो अलॻि पोर्शन हूंदो, का बि बदतमीज़ी वारी ॻाल्हि उन में तव्हांखे ॿुधण में न ईंदी। इहे भोग ठकाव ईंदो, पर उहो बि इख़लाक़ जे दायरे में उहो मायूं बि ॿुधंदियूं, उन में माण्हू काफ़ी कुझु सिखी सम्झी वेंदो हो। उनखे इख़लाक़ी ॻाल्हि नमूने सां अहिड़े नमूने सां सम्झायो वेंदो हो जो माण्हू ॾाढा उतो राज़ी थी वेंदा, ख़ुशि थी वेंदा। एकेडमिक एटमॉस्फेयर क्रिएट थियो ड्रामा सां, ऐं माण्हुनि जी ज़हनी बलूगत जे लाइ, माण्हुनि खे मेच्योर बणाइण जे लाइ इहा स्टेज जेको किरदारु अदा कयो, उन जे नतीजे में जेको शिकारपुर में टैलेंट उभरियो न, मां अव्हांखे छा ॿुधायां त शिकारपुर जो हर फ़र्द उन जे अंदरि में ॼण आर्ट ओतिजी वियो। ऐं उन्हनि में अव्हां जा ही जेके काठीअ जा कारीगर या गवैया या शाइर अदीब, पोइ वरी आगा सूफ़ी, खियलदास फ़ानी, शेख फयाज़, इहे उन जो मंतकी नतीजो आहे। 58 ताईं असां कयोसीं, पोइ ड्रामा बंदि करे छॾियासीं। असां हिन खां अॻु में शुरू कया, पर उन खां पोइ जॾहिं इहा खुटी पियासीं, हमरा लॾे विया के नौकरियुनि में विया, पोइ हिनखे तालो हूंदो सोसाइटीअ खे। असांजो भुट्टो साहिबु हिकिड़ो हूंदो, चौकीदार हूंदो, हुनखे 30 रुपया ॾींदा हुआसीं महीने में, पर पैसो आमदनी कोन हूंदी त उहे असां उनखे बि न ॾेई सघियासीं। पाकिस्तान थियण खां पोइ असां वटि माण्हू कोन हुआ, इंस्ट्रूमेंट्स कोन हुआ, ऐं वक़्तु कोन हो, पैसो कोन हो। इन करे न फ़क़ति शिकारपुर जी स्टेज जेका आहे नी वैरान थी वई, पर समूरी सिंध जी। असांजी पंचायतूं जा जेके सुठा माण्हू हूंदा, पोइ उहे ड्रामा पेश कंदा हुआ ताकी असांजे मुआशरे जी अकासी थिए ऐं असां हिक ॿिए जे भलाई लाइ कमु कयूं। नाटक जेको आहे न सुधरियल मुल्कनि में क़ाइमु रहियो, ऐं शिकारपुर में नाटक स्कूलनि में, कॉलेजनि में, तइलीमी इदारनि में ऐं धर्मी पंहिंजो मंदरनि में बि रहिया। तव्हां इंग्लैंड में जेकॾहिं वेंदो त शेक्सपियर जा ड्रामनि जे लाइ हाणे ताईं उते अहिड़ियूं नाटक मंडलियूं आहिनि जेके माण्हू शौक़ सां ॾिसणु वेंदा आहिनि। असां बि जेकॾहिं कोशिशि कयूं त हिते जा खोड़ फ़नकार आहिनि, शिकारपुर जा खोड़ फ़नकार आहिनि, उहो उन प्रोग्राम खे ॾाढो नालो मथे पहुचाए सघनि था। हाणे या त टाइम जी कमी आहे इंसान वटि, या चाहे नथो, या उनजा पंहिंजा अहिड़ा मसइला मसाइल आहिनि त इहे शयूं रहियूं न आहिनि। पार्टीशन खां पोइ त काफ़ी अफ़रा तफ़री थी वई, नवां उन्हनि जा मालिक बणिया जेका हिंदुनि प्रॉपर्टी छॾी। 2-3 ॾहाकनि खां माण्हुनि मां सहब ख़तमु थी वई, माण्हुनि मां बर्दाश्त ख़तमु थींदी पई वञे, ऐं थोरी थोरी ॻाल्हि ते हू पाण में नौजवान ख़ासि करे थोरी थोरी ॻाल्हि ते पाण में विढ़ण जहिड़ा थी पिया वञनि। अहिड़ा ड्रामा हुजनि त हीअ जेका सोसाइटी जेका ॿुसाइटजी वई आहे, हुनखे को दॻु मिले। असांजी अणॼाणाई आहे जेका सॼे माहौल खे, असांजे समाज खे डावाडोल थी पई करे। असांखे तवजो पंहिंजो मरकूज़ करिणो पवंदो पंहिंजे रवायतुनि ॾांहुं, ऐं रवायतुनि जा अमीन थियूं। जेसिताईं असां पंहिंजे रवायतुनि जा अमीन न थींदासीं, असीं हिक ॿिए ॾे मुतवजो न थींदासीं, पंहिंजे तहज़ीब ऐं तमदुन जो इदराक न रखंदासीं,
तेसि ताईं भली लख ड्रामा कयो कुझु बि न थींदो। मुआशिरे में ज़रूरत आहे जिन जी इस्लाह करण जी, उन इस्लाह जे आधार ते मुआशिरे में बुरायूं जेके थियनि थियूं उन जे आधार ते अहिड़ा ड्रामा कजनि। टाइम लॻंदो, हिंड्रेंस बि पैदा थींदियूं, क्रिटिसाइज़ बि थींदी, पर असांखे पोइ थी हटणो न आहे। कमु करिणो आहे, ॿिज पोखणो आहे, पोइ फल कॾहिं थो मिले उन मां। करिणो आहे, न त सफ़ा असां ख़तमु थी वेंदासीं। ज़वाल जेको हिन वक़्तु शिकारपुर खे नसीबु आहे न, मां सही थो ॿुधायांव त उन विसाइण लाइ बाहि मां वरी चिणग उभिरी सघे थी जेकॾहिं अवी ऐं असीं मुतवजो थियूं। जेका शइ असांजे हथनि मां हली वञे थी इनखे बि बचायो वञे। जेकॾहिं सिनेमा जो वजूद असां वटि अची वियो आहे त उनजी पंहिंजी अहमियत आहे, पर ड्रामेटिक सोसाइटियुनि जी पंहिंजी अहमियत आहे। इंसान जे दिमाग़ ते असरु थींदो त हीअ ॻाल्हि ॾिठीसीं सुठी ॻाल्हि थी या इहो बुरी ॻाल्हि ॾिठीसीं, इन मां नुक़सानु कहिड़ो थियो, उहो इंसान जे ज़हन ते असरु थींदो, कुझु न कुझु चेंज ज़रूरी ईंदी। असां पंहिंजे ग़फ़लत जे करे घणो कुझु विञाए वेठा आहियूं ऐं हाणे वञी इते पहुता आहियूं त असीं हिक ॿिए खां पुछी करे सिर्फ़ु उन ते था इस्तिफ़ादो करियूं ऐं निशान कोन्हनि जिन खे असां रिकॉर्ड करे असां पंहिंजे ईंदड़ नसुलनि खे ॿुधायूं त बाबा हीअ शयूं असां वटि आहिनि। हुकूमत खे थोरो अॻिते अचणु घुरिजे। इंडिया में जीअं इंडस्ट्री थी चुकी आहे त जेको फिल्म ठाहे थो उनखे लोन्स था ॾियनि, उनजी हर क़िस्म जी मदद था कनि, इंश्योरेंस थी थिए, तीअं जेके ड्रामेटिक सोसाइटीज़ आहिनि इनखे इनकरेज करणु घुरिजे। इन कम खे छॾणु न खपे। जेको असां खयों आहे कमु हथ में, पोइ हाणे रिज़ल्ट छा थो निकिरे, छा थो थिए, पर पंहिंजे मंज़िल ते पहुचण जे वास्ते असांखे पंधु करिणो आहे। पोइ हिकु ॾींहुं न हिकु ॾींहुं मंज़िल असांखे मिली वेंदी, ज़रूरी चेंज ईंदी। इहो अञा ताईं ज़ौक़ असां में मौजूदु आहे, पर ॻाल्हि इहा आहे त गुलनि जी आबियारी करण वारो कोई कोन्हे को। जेसि ताईं तव्हां चमन जी आबियारी कंदव त गुल ताज़ा तवाना हूंदा, पर जेकॾहिं तव्हां उन ॾे तवजो न ॾींदव त वैरानी अची वेंदी, भींग थी वेंदी।